तो भगवान मन में संकल्प कयो एकोहम बहुश्यामी, मां हिक मो अनेक थी वञा। छाजे करे, छो जो एकाकी न रमते, अकेले में भगवान के सुठो न लॻो, वे मालिक आहिनि, उन्हनि जी इच्छा थी त हिक मो अनंत थी आहे। ये सॼी सृष्टि जेकी ॾिसो था भगवान कीअं रचना कई आहे, उदाहरण ॾिनो जीअं मकड़ी हूंदी आहे, पंहिंजे मुख मां जालो कढंदी आहे, गोल गोल ठाहींदी आहे, केॾो जार फैलिजी वेंदो आहे, वरी मकड़ीअ खे इच्छा थींदी आहे उहो जार पंहिंजे अंदरि लीले वेंदी आहे। त अहिड़ी तरह सां पंहिंजो पाण मां श्री भगवान ही सॼी सृष्टि प्रकट कई। वरी जॾहिं प्रलय जो समय ईंदो आहे, सभु पंहिंजो पाण में उहे महाविष्णु समाए वठंदा आहिनि। त सभिनि खां पहिरियों भगवान ब्रह्मा जी खे प्रकट कयो, पंहिंजे नाभीअ मां यानी दुन मां कमल जी नाल प्रकट थी, उहो कमल खुलियो, उन मां ब्रह्मा जी प्रकट थिया। ब्रह्मा जी चारों तरफ़ ॾिसण लॻा त उन्हनि खे चार मुख थिया, चार मुख यानी चतुरानंद ब्रह्मा जी। तो उन नाल खे पकड़े करे हेठि तिरकिया, मां ॾिसां कंहिं मूंखे पैदा कयो आहे। हज़ारनि सालनि तक लुढ़कंदा रहिया, पतो न पियो। हरि अनंत, हरि कथा अनंत आहे, पतो न पियो। आख़िर वीचारा वापसि चढ़ी आया उन ते, हारजी आहे जॾहिं, त भगवान खे दया आई, त भगवान ॿ शब्द चया। इहो स्वर व्यंजन जो 16 ऐं 21 शब्द, तप, त ऐं प। सम्झिया ब्रह्मा जी, समझदार जे लाइ इशारो काफ़ी आहे, ऐं तपस्या करणु उन्हनि शुरू कई। 16 इहो स्वर व्यंजन अथव। असांजी हिंदी वर्णमाला संस्कृत में प्रकट थी आहे, केॾो गहरो ज्ञान आहे। अंग्रेजी त छॾियो, काई बि भाषा न टिकंदी उन्हनि जे साम्हूं। त प इहो ॾिसो, त प इहे सभु स्पर्श व्यंजन छो चइबो आहे? जीअं तव्हां चवंदव क ख ग घ ङ, हा न, अलॻि ज़बान जी स्थिति नज़र ईंदव। तव्हां चओ प फ ब भ म, त होठ स्पर्श था कनि। चवंदव ट ठ ड ढ ण, त ज़बान जेकी आहे उहा तालूअ सां मथे स्पर्श थी करे। मन में चई ॾिसो ट ठ ड ढ ण, त ज़बान काॾे थी वञे, तालूअ ते थी लॻे। ऐं प फ ब भ म, त होठ जेसि ताईं पाण में स्पर्श न कंदा त इहो अखर ई न निकिरंदो। अहिड़ी गहरी रहस्य विज्ञान आहे, हे व्याकरण आहे असांजी संस्कृत भाषा जी। अहिड़ा व्यंजन आहिनि, इन्हनि में बि गहरो ज्ञान लिखियलु आहे। चो हरे राम। वैकुंठ में प वर्ग कोन्हे, ख़बर अथव? प फ ब भ म कोन्हे, उनजो नालो वैकुंठ आहे। तव्हां चवंदव इहो कहिड़ो हिसाब किताब? हा, प यानी पतन, फ यानी फल जी इच्छा, ब यानी बंधन, भ यानी भय, ऐं म यानी मृत्यु। ये 5 ई जाते कोन्हनि, उनजो नालो वैकुंठ आहे। प फ वर्ग न आहे जाते। चो हरे राम। चो क ख ग घ ङ, त हिन में कहिड़ो स्पर्श थो अचे? क क, इहो गले ते असरु पवंदो आहे। ॾिसो गले में साफ़ तव्हांखे नज़र ईंदो, इहो कंठ स्पर्श आहे। गहरी व्याकरण आहे। इन करे जेको आत्म ज्ञान असांजे संस्कृत में मिली थो सघे, उहो अंग्रेजी भाषा में असंभव आहे। उहे शब्द पैदा ई कोन थिया आहिनि। चओ हरे राम। हिकु बार वैज्ञानिकनि प्रयोग कयो, दुनिया भर जी भाषाऊं कंप्यूटर में विधऊं। सॼी दुनिया में जेतिरी बि भाषाऊं थींदियूं, अलॻि अलॻि वॾा वॾा कंप्यूटर खणी आया, वॾी वॾी जेके विज्ञान वारा हुआ, ऐं उन में सभु विधाऊं त सभु भाषाऊं फैल थी वञूं। सभिनी कंप्यूटरनि हिकु पक्ष सां बिल्कुलु संस्कृत भाषा जी महिमा ॿुधाई। भई इन जहिड़ी कोई विज्ञान ई कोन्हे, कंप्यूटर फैल थियो। चओ हरे राम। पकड़े नथो सघे, अहिड़ी विज्ञान आहे हुन में। श्री कृष्ण गोविंद हरि। हे नाथ नारायण वासुदेव। इन करे असांजे संस्कृत भाषा खे देववाणी चयो वियो आहे। ये देवताउनि जी वाणी आहे, देवता इन में ॻाल्हाईंदा आहिनि। हाणे तव्हां चवंदव भॻवानु कृष्ण दर्शन ॾियनि पोइ कीअं कंदा? चई देवताउनि जी वाणी आहे, पर भॻवान खे सभिनी भाषाउनि जो ज्ञान आहे, सभु भाषाऊं ॼाणनि। तव्हांखे भॻवानु दर्शन ॾींदा त असां सिंधीअ में ई ॻाल्हाईंदा, चिंता न कयो। या वरी ध्रुव महाराज वांगुरु शंख स्पर्श कंदो त तव्हांखे बि पूरी संस्कृत ईअं ई अची वेंदी। हाणे ब्रह्मा जी खे भॻवानु प्रकट कयो त ब्रह्मा जी महाराज ॻोल्हण लॻा
तो तप शब्द आयो, तपस्या कई तो भगवान पाण अची उन्हनि खे दर्शन ॾिनो। ॾिसो जेसि ताईं ॻोल्हियूं त ब्रह्मा जी बि न ॻोल्हे सघिया भगवान खे, ऐं जॾहिं शरण वतऊं, भजन कयूं, भक्ति कयूं, त भगवान पाण अची करे ब्रह्मा जीअ खे अची करे शेकेंड कयो, हथ मिलायो। इहो भागवत में न लिखियल आहे, ॿियनि शास्त्रनि में असां पढ़ियो आहे। हथ मिलाए करे ऐं उन्हनि सां मुलाक़ात कई। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। तॾहिं चवंदा आहियूं भाई भगवान जे लाइ छा कयो? भगवान न तितिक्षा सां मिलंदा, न उपेक्षा सां मिलंदा, न समीक्षा सां मिलंदा। भगवान केवल परीक्षा सां बि न मिलंदा, प्रतीक्षा सां मिलंदा। श्रद्धा रखी, सिक रखी करे, हृदय में प्रेम रखी करे, ऐं भगवान जी छा कयो? छा कयो? प्रतीक्षा कयो। कहिड़ी प्रतीक्षा? ने शबरी मैया कई प्रतीक्षा त कई, विश्वास रखी, ॿुहारी पाईंदी, मथां अॼु अची वञनि, उन्हनि जे चरणनि में कंकड़ लॻी वञे, पत्थर लॻी वञे, हे परियों तक वञी रस्तो साफ़ करींदी। मुंहिंजे गुरु जी मतंग ऋषि चयो आहे, हिकु ॾींहुं राम अची करे मिलंदा। 4 घंटा रस्तो बदिले करे राम जी अॼु शबरी मैया वटि विया ऐं मिलिया आहिनि वञी करे। सोचो, चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तॾहिं भगवान ब्रह्मा जी खे मिलिया ऐं चतुः श्लोकी भागवत ॿुधाई। चइनि श्लोकनि में पूरी भागवत उन्हनि खे धारण कराई। हे त भगवान आहिनि न, असां वांगुरु थोड़ी आहे की उनखे रटम रटा करिणो पवंदो। सर्वधर्मान परित्यज्य सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचय। अरे जीअं पेन ड्राइव में अॼुकल्ह जी विज्ञान पकड़े वठो त ईअं 1 मिंट लॻंदो आहे त तव्हां पूरो उन में हज़ारे ऑडियो उन में तव्हां सेव करे छॾींदा आहियो। त भगवान जी केॾी वॾी विज्ञान हूंदी, कोई चवण जी ॻाल्हि आहे। 4 श्लोकनि में छा ॿुधायो भगवान? पहिरें श्लोक में माया तत्व सम्झायो त माया छा आहे। चओ हरे राम। माया छा आहे? मां ऐं या। मां यानी नहीं, या यानी यह। जेकी शइ आहे कोन उनजो नालो माया आहे। ये सॼो संसार माया रूप आहे। ये संसार जी मृग तृष्णा सुख सुविधा जेके भी सब माया रूप आहिनि। मन जी कोरी कल्पना त आहे। उहा ई गोभी कंहिंखे ॾाढी वणंदी आहे, बढ़िया, चवंदो आहे मां गोभी खाईंदुमि। उहा ई गोभी चवंदो आहे मूंखे ॾिठे न वणंदी, गोभी रखंदो त मां रोटी न खाईंदुमि। गोभीअ जो कहिड़ो ॾोह? उन गोभीअ लाइ कोई मरे थो खाइण लाइ, और कोई चए थो गोभी सब्जीअ में ईंदी त मां गोभी न खाईंदुमि। त ॿुधायो सभु खेल त इन माया जा ई आहिनि। त जेकी शइ न आहे उहा माया आहे। कमाल आहे। नहीं सो दिखे है सदा, माया ना है पर नजर थी अचे, है सो दिखे ना है। श्री कृष्ण सदा मौजूद आहिनि, हर क्षण हर पल हर समय हर स्थान में, उहे नजर नथा अचनि। यही त माया आहे। नहीं सो दिखे है सदा, है सो दिखे ना है। जेको आहे उहो नजर नथो अचे। हरे राम। ॿिए श्लोक में तत्व सम्झायो कि असां वही ज्योत स्वरूप आयूं भगवान जो। मन तो ज्योत स्वरूप है, अपना मूल पछाण, हर जी तेरे नाल है गुरमती रंग मान। कोई भेद कोने भगवान में, असां में। भगवान पंहिंजो पाण में ही असांखे प्रकट कयो आहे। असां भुलिजी आऊं, भगवान खे अलॻि मञी वेठा आहियूं, भटकूं था। पाण खे शरीर जेसि ताईं सम्झंदासीं त दुख पाईंदा रहंदासीं। पहिरियों त मञी वठो, जेसि ताईं अनुभव अचे कि मां शरीर न आहियां, मां उन जो आत्मिक अंश आहियां। त जेकी मृत्यु ईंदी, दुख ईंदा, कष्ट ईंदा, सुख ईंदा, उहे शरीर ते ईंदा, असां में थोड़ी न ईंदा। शरीर मां आया ई कोन। जे मकान असां न आहियूं, शरीर जे रहण जी जॻह, ईअं शरीर भी आत्मा जे रहण जी जॻह। जॻह खसी वेंदी, जॻह ख़ाली कई वेंदी, आत्मा खे कुझु न थी सघंदो। अहिड़ा कई मकान असां बदिले चुका आहियूं, अनगिनत। चओ हरे राम। 3 में जगत समझायो कि जगत छा आहे, ऐं जिज्ञासु 3 चौथे श्लोक में। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जिज्ञासु जंहिंजे अंदर जिज्ञासा हुजे कि ध्रुव महाराज में दृढ़ निश्चय आयो कि बस मां भगवान खे पाईंदुमि, राजमहल ठुकराए करे हली वियो। अहिड़ी जिज्ञासा जगी, दृढ़ निश्चय आयो। भरत महाराज एॾा परम ज्ञानी
ॿाहिरि ई पागलनि वांगुरु था रहनि, अपमान तिरस्कार सभु सहनि था, गूंगो थी करे था रहनि, ॿोड़ो थी करे था रहनि। मताने संसार जे प्यार में वरी लटकी वञा, माता पिता खां बि बची था रहनि, मता उन जो बि प्रेम न अची वञे, उहे बि मोह में, मता उन जे मोह में मां न अची वञा। अहिड़ो उहे ब्रह्म ज्ञानी थिया। इहा जिज्ञासा आहे। ऐं पोइ उनखे जगत जो स्वरूप बि सम्झ में अची वेंदो आहे। त तत्व माया जगत जिज्ञासु, ये 4 ॻाल्हियूं चइनि श्लोकनि में सम्झाए पूरो भागवत उन्हनि खे धारण करायो। चओ हरे राम। ऐं ब्रह्मा जी खे भगवान चयो तव्हां संसार जी रचना कयो। महाराज मूंखे संसार पकड़े न, चयूं बसि हे भागवत तव्हांजी रक्षा कंदे। ब्रह्मा जी भी श्रीमद भागवत भगवान के भरोसे संसार की रचना कंदा आहिनि। ऐं हे भागवत महापुराण ये भगवान जी अमृतमय कथा उन्हनि जी रक्षा कंदी आहे। छो जो रजो गुण आहे न सभिनि खे पैदा करणु। इन तरह सां ब्रह्मा जी खे आज्ञा थी, हाणे ब्रह्मा जी रचना शुरू कई। चओ हरे राम। ब्रह्मा जी सभिनि खां पहिरियों प्रकट कयो सनकादि महाराजन के, सनक सनंदन सनातन सनत कुमार, 4 प्रकट थिया बाल रूप। चवण लगा ब्रह्मा जी तव्हां रचना कयो भाई। सनकादि महाराज हथ मथे खड़ा करे छॾिया, बाबा जी असां रचना फचना न कंदासीं, असां त भगवान जो भजन कंदासीं। हरि शरणम हरि शरणम हरि शरणम चई करे निकिरी हली आ। ब्रह्मा जी खे थोड़ी चिड़ अची वई, भौं नक टेढ़ी थी वई, थोड़ो सो रोष आयो, चिड़ आई, तब तुरंत रुद्र भगवान प्रकट थिया। बोलो गौरी शंकर भगवान की। अॼु ॾिसो सूमर जो ॾींहुं अथव, ऐं सूमर ॾींहुं भगवान शिव प्रकट थिया अथव। इहा भगवान जी कृपा संयोग चइबो अथव हिनखे। इहो भगवान जो कृपा दर्शन अथव। त भोले बाबा जी धुनी लॻाइण ठहे थी की न भाई? त अचो हाणे भोले बाबा जी धुनी लॻायो। भोले बाबा खे ब्रह्मा जीअ चयो त महादेव, हा प्रभु तव्हां रचना कंदव? चई जेकी आज्ञा, असां त हर शइ में राज़ी आहियूं, करे ॾेखारियो। भोले बाबा अंदर ही अंदर राम नाम तो हले पियो, राम नाम में मस्त लॻल पिया आहिनि। ॿाहिरि जो रचना क्यों ख़बर अथव कहिड़ी क्यों? भूत प्रेत हाकनी डाकनी पिशाच बेताल, अरे अहिड़ा 12 वॼी विया। ब्रह्मा जी चयो बस बस बेटा बस 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 बंदि कयो बंदि कयो। हे त सृष्टि पैदा थियणो पहिरियों सृष्टि खाई हली वेंदा। असांखे त अहिड़ी ईंदी आहे, तव्हां जीअं चओ न भैया तव्हां राम नाम ही कयो, उहो ई सही आहे, उहो ई सही आहे। भोले बाबा राम नाम में मस्त, हेॾे ब्रह्मा जी वरी रचना में व्यस्त। त असां बि उन भोले बाबा जो भजन कयूं ऐं भोले बाबा खे चऊं त बार बार वर मांगहूं, हर्ष देह श्री रंग, पद सरोज अन पायनी, भगत सदा सत्संग। असांखे बि पाण जहिड़ी भक्ति जो रंग में रंगजी वञूं, खोइजी वञूं, निरंतर प्रभुअ जो भजन कयूं, निरंतर राधा रमण में रमण थी वञे महाराज।